قد أفلح من تزكى صدق الله مولانا العظيم. अज इंतहाई बाबरकत दिहाड़ो ईद उल फित्र जो दिहाड़ो अल्लाह तबारक व तआला जी तरफां उन्हनि बाननि जे वास्ते जिन अल्लाह ताला जी फरमान बरदारी कई, रोज़ा रखिया, उन्हनि जे लाइ इनाम ऐं इकराम जो दिहाड़ो आहे। इमाम बहकी रहमतुल्लाह अलैहि शोबुल ईमान में हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं ईद जो दिहाड़ो थींदो आहे, जॾहिं अल्लाह जा बाना ईद जे वास्ते गॾु थींदा आहिनि, तॾहिं अल्लाह तबारक व तआला मलाइकनि जे साम्हूं पंहिंजे बाननि जे रोज़नि ते, इबादतुनि ते फ़ख्रु कंदो आहे। यानी ही उहो इंसान आहे जंहिं ते अवां एतिराज़ कयो हो, पर उन इंसान उन्हनि मुंहिंजी फरमान बरदारी कई, मुंहिंजे वास्ते रोज़ा रखिया, मुंहिंजे वास्ते उञ ऐं बुख जी तकलीफ़ काटियाऊं। पोइ अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे फरमाईंदो आहे, ऐं मुंहिंजा मलाइको, मज़दूर जॾहिं पंहिंजी मज़दूरी पूरी करे त उनखे छा अजुर मिलणु घुरिजे, तॾहिं मलाइक अर्ज़ कंदा, इलाहुल आलमीन, उन्हनि खे पूरी पूरी मज़दूरी मिलणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, मुंहिंजा मलाइको अवां शाहिद हुजो, मां पंहिंजनि बाननि खे बख़्श फरमाए छॾियो। ऐं जॾहिं बाना ईदगाह मां उथंदा आहिनि, तॾहिं अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मुंहिंजा बानो, मूं अवां खे बख़्श करे छॾियो, अवां वापसि वञो इन हाल में जो अवां बख़्शियल आहियो ऐं अवां जूं बुरायूं मूं नेकियुनि में तब्दील करे छॾियूं। अल्लाह ताला फरमायो, क़द अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ उहे शख़्स कामयाब आहिनि जिन पाकीज़गी कई, तज़क्का। इन जे तफ़सीर में बुज़ुर्गनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि, पर सभिनी खां वधीक बहितर ॻाल्हि जेका तफ़सीर आहे उहा इहा आहे, क़द अफ़लह मन तज़क्का, जंहिं तहक़ीक़ कामयाब आहे उहो माण्हू जंहिं पंहिंजे अंदर खे पाक कयो अल्लाह ताला जे ताअत सां, अल्लाह ताला जे फरमान बरदारी सां, अल्लाह ताला जे इबादत सां, ज़िक्र सां, निमाज़ सां, रोज़नि सां। अल्लाह ने फरमायो, उहे माण्हू ई कामयाब आहिनि। हक़ीक़त में कामयाबी उन्हनि जे लाइ आहे, ईद उन्हनि जे लाइ आहे जेके वारा अल्लाह ताला जा फरमान बरदार आहिनि। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, मोमिन जे वास्ते हक़ीक़त में ईद जो दिहाड़ो उहो आहे हिकिड़ो जॾहिं उहो ॾींहुं गुज़रे उन ते इन हाल में जो उन खां को गुनाह सादिर न थिए, उहो दिहाड़ो उन जे वास्ते ईद जो दिहाड़ो आहे। ऐं ॿियो दिहाड़ो जॾहिं हिन जहान मां छॾे मोकिलाए वञे, तॾहिं ईमान सां ही जान छॾे, उहो दिहाड़ो उन जे वास्ते ईद जो दिहाड़ो आहे। ऐं टियों दिहाड़ो जॾहिं पुलसरात मां ख़ैर सलामती सां पार थिए, उहो दिहाड़ो उन जे वास्ते ईद जो दिहाड़ो आहे। ऐं चौथों जॾहिं पंहिंजे रब जे महिरबानीअ सां जन्नत में दाख़िल थिए, उहो दिहाड़ो उन जे वास्ते ईद जो दिहाड़ो आहे। ऐं पंजों जॾहिं पंहिंजे रब जो दीदार पसे, उन वक़्तु उहो दिहाड़ो उन जे लाइ ईद जो दिहाड़ो आहे। हज़रत पीर साईं रोज़े धानी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां ख़लीफ़ो मोहम्मद हुसैन मैसर रहमतुल्लाह अलैहि नक़ुल करे थो त हिकु दफ़े कंहिं फ़क़ीर अर्ज़ कयो त क़िबला, अॼु ईद जी राति आहे। पाण फरमायो त अई यार, ईद असांजे लाइ तॾहिं आहे जॾहिं हिन जहान मां ईमान जी सलामती सां मोकिलाए वञूं, उहो दिहाड़ो असांजे लाइ ईद जो दिहाड़ो आहे। त हक़ीक़त में ईद उन्हनि जे लाइ आहे जिन अल्लाह ताला जी फरमान बरदारी कई, जिन फरमान बरदारी सां अल्लाह ताला जी ज़िंदगी गुज़ारी, ऐं जेके ईमान जी सलामती सां हिन जहान मां मोकिलाइनि, उन्हनि जे वास्ते ईद आहे। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे पंहिंजो फरमान बरदार पानो बणाए। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी बख़्शिश फरमाए। बारक अल्लाहु तआला लना व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन। अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम इन्नहु तआला जवादुन करीमुन मलिकुन बर्रुर रब्बुर रऊफुर रहीम।
अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नअऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन बिअददि मन क़ाल व क़ाम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन बिअददि मन सल्ला व साम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन वल मलाइकतिल मुक़र्रबीन वल खुलफ़ाइर राशिदीन खुसूसन अला अमीरिल मुमिनीन सय्यिदना अबी बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु وعلى مزين المنبر والمحراب أمير المؤمنين سيدنا عمر بن الخطاب رضي الله تعالى عنه وعلى كامل الحياء والإيمان أمير المؤمنين سيدنا عثمان بن عفان رضي الله تعالى عنه وعلى مظهر العجائب والغرائب حلال المشكلات والنوائب أخي الرسول وزوج البتول أمير المؤمنين سيدنا علي بن أبي طالب كرم الله وجهه الكريم رضي الله تعالى عنه وعلى الإمامين الهمامين السعيدين الشهيدين سيدنا أبي محمد الحسن وأبي عبد الله الحسين رضي الله تعالى عنهما وعلى أمهما سيدة النساء فاطمة الزهراء رضي الله تعالى عنها وعلى أمي المكرمين بين الناس أبي أمارة الحمزة وأبي الفضل العباس رضي الله تعالى عنهما وعلى الستة الباقية من العشرة المبشرة وصائر المهاجرين والأنصار والتابعين الأخيار إلى يوم القرار رضوان الله تعالى عليهم أجمعين اللهم انصر من نصر دين سيدنا محمد صلى الله تعالى عليه وسلم واجعلنا منهم واخذل من أعرض عن دين سيدنا محمد صلى الله تعالى عليه وسلم ولا تجعلنا منهم تعادلوا عباد الله وتراحموا إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعلى وأولى وأتم وأعم وأكبر والله يعلم ما تصنعون الحمد لله الصلاة والسلام على سيد الأنبياء المرسلين وعلى آله وأصحابه أهل البيت أجمعين ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم أحسن عاقبتنا في الأمور كلها وأجرنا من خزي الدنيا ومن عذاب الآخرة اللهم صل وسلم وبارك على اللهم صل وسلم اللهم ارزقنا حبك وحب حبيبك وحب من يحبك وحب عمل صالح يقربنا الى حبك اللهم وفقنا لما تحب وترضى واجعل اخرتنا خيرا من الاولى اللهم اصلح لنا شاننا كله شان الدنيا والاخره لا اله الا انت برحمتك نستغيث يا حي يا قيوم اللهم صل وسلم وبارك اللهم صل وسلم وبارك العالمین असांखे गुनाह जी माफ़ी अता फरमा असांजी मग़फ़िरत फरमा इलाही असांखे दीन ऐं दुनिया जूं भलायूं नसीब फरमा असांजी दुनिया ऐं आख़िरत बहितर फरमा असांजे माल में रिज़्क़ में ईमान में सेहत में बरकतूं अता फरमा इलाही असांखे सेहत तंदुरुस्ती आफ़ियत ईमान जी सलामती नसीब फरमा इलाही जेके असां मां बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा अता फरमा इलाही आलमीन परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा इलाही आलमीन हज़रत पीर साईं सरदार जो ख़ैर फरमा सदन सेहत आफ़ियत में बरकतूं अता फरमा सदन आल इक़बाल ऐं जमायत जो ख़ैर फरमा इलाही जमायत खे नेकियूं ऐं सआदतूं नसीब फरमा इलाही असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा असांजे फ़ौज जी हिफ़ाज़त जी मदद फरमा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी उम्मत जो ख़ैर फरमा इलाही आलमीन पाकिस्तान खे ऐं सभिनी मुस्लमान खे वबाई बीमारियुनि खां मौला उन्हनि जी तूं हिफ़ाज़त फरमा सभिनी पंहिंजे ॿारनि जे मथां रहम ऐं बाज फरमा इलाही आलमीन सालिहनि ॿारनि जे सदके में असांजूं दुआऊं क़बूल फरमा बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मौलाना